न्यूज़ मां केंदासीं। कैनेडा के वज़ीर आज़म जस्टिन ट्रूडो पारां सिंधी सकाफ़त ॾींहं जे मौक़े ते कैनेडा में तरसियल सिंधी कम्यूनिटी लाइ नेक ख़्वाहिशनि जो इज़हार कंदे सकाफ़ती ॾींहं जूं मुबारकूं पेश कयूं वयूं आहिनि। कैनेडा के वज़ीर आज़म जस्टिन ट्रूडो सिंधी सकाफ़ती ॾींहं जे हवाले सां पंहिंजे पैग़ाम में चयो आहे त सकाफ़ती ॾींहं जूं तक़रीबूं कैनेडा जाए सिंधियुनि जे लाइ पंहिंजी भरपूर सकाफ़ती विरसे खे कम्यूनिटी सां वंडण जो हिकु शानदार मौक़ो फ़राहम कनि थियूं। जस्टिन ट्रूडो चयो आहे त मूंखे यकीन आहे त सकाफ़ती ॾींहं ते थींदड़ सरगर्मियुनि सां उन्हनि में शिरकत कंदड़ हर माण्हू लुत्फ़अंदोज़ थींदो। जस्टिन ट्रूडो साना पारां शानदार तक़रीब रिथण ते थोरा मञिया ऐं चयो त अहिड़े क़िस्म जूं तक़रीबूं हिकु शानदार यादगार आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ सां असां शेयर करे रहिया आहियूं। सकाफ़ती तक़रीबुनि सिंधियुनि जे सकाफ़त विरसे में मिलण जो शानदार मौक़ो आहे। यकीन आहे त सकाफ़ती सरगर्मियुनि में शिरकत कंदड़ हर माण्हू लुत्फ़अंदोज़ थींदो। कैनेडियन वज़ीर आज़म जूं सकाफ़ती ॾींहं जे मौक़े ते कैनेडा में तरसियल सिंधियुनि खे मुबारकूं।